दोस्तों जी मां तव्हांखे ॿुधायां साईं कैलिफोर्निया वादी 200-300 मील सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अखरोट बादाम पिस्ता हे ॾिसो हे वण आहिनि साईं बादामनि जा। ॾिसो नज़र खुटे थी पर वण नथा खुटनि उहो वेंदे पोइते ताईं। हेॾो अलॻि साईं पिस्तनि जा हे पिस्तनि जा वण अथव छाण पिस्तो हिकु नंबर पूरी दुनिया में साईं पहिरें नंबर ते बादाम अमेरिका जो मशहूरु आहे कैलिफोर्निया जो। ठीकु आहे मां तव्हांखे नाइस व्यू ॾेखारियां हे ॾिसो पूरो वेंदे छण बादाम 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 मथे पहाड़नि ते बि साईं वण अथनि उहो ई पोइ हिते ॾिसो ऐं 200-250 मील हलियल आहे हे बसि नज़र खुटे थी पर बादाम पिस्तो नथो खुटे। हे ॾिसो छण आहे साईं हिते बोर्ड बि लॻियल आहिनि जॉब्स फॉर वाटर माना पाणी ॾियण वारे माण्हुनि जी नौकरियूं जाम हिते ॿारनि जूं। ठीकु आहे पर शर्त इहा आहे तुंहिंजो वरी वीज़ो हुजे न मसइलो इहो थो थिए ॾिसो उहे लॻल अथव फार्म हे त ईअं आहे स्टैंड नेक्स्ट एग्ज़िट माना विकिणण जे लाइ पर हे ॾिसो साईं बादाम पिस्ता अखरोट नेज़ा त न आहिनि सॉरी बाक़ी बादाम जा वण अथव ॾिसो अच्छा गुल हेॾो पिस्तनि जा पूरा साईं ऐं हे हज़ारे मील साईं हिते एकड़नि जो कमु न आहे हिते हेक्टर आहिनि साईं हज़ारे मील आहिनि। हे ॾिसो न गाॾी 140 जी स्पीड ते भॼी थी हले न हे ॾिसो 80 ते लाख आहे ज़मीन ॾिसो हिकु करील साईं जानदार लाटारी हलणा फल फ्रूट बादाम पिस्ता ॾिसो घणी देरि थी वई आहे हाणे 3 मिंट थी विया न 140 जी स्पीड ते अचूं था पिया। ॾिसो हेॾो अलॻि असां वटि बेरियूं ज़ैतून थींदा आहिनि हिते साईं बादाम पिस्ता अखरोट 1000 रुपया किलो साईं वण पूरो ज़मीन अहिड़ी लिसी ठाही अथऊं बाक़ी माल वञे थो पियो साईं कैनेडा टू मैक्सिको हे ज़मीन हे ॾिसो बाग तव्हां चवंदव न अमेरिका में बाग न आहिनि हिते पिस्तनि बादामनि जा बाग आहिनि उहो ई ॾिसो साईं बादाम अखरोट पिस्ता नेज़ा हे ॾिसो ॾाढे नज़र दौड़ाया साईं छड़ो माल अखरोट बादाम पिस्ता पुलियूं क्रॉस कयो हज़ारे मील साईं हे ॾिसो नज़र खुटे पर बादाम पिस्ता अखरोट न खुटे ऐं संदा हे माल हे ॾिसो ट्रैक्टर ट्रालियूं मशीनरी दवा बवा जे लाइ स्प्रे चकियूं बकियूं हे बाग नओं रखियो अथऊं ॾिसो नक सिधो ईअं बसि वेंदे ओॾे परे ताईं नज़र पए न हे वरी वॾो बाग हेॾो अलॻि केतिरा ॾेखारे दोस्तो शेयर थींदो हले भाउ मुंहिंजा अखरोट बादाम पिस्ता एंड शेयर वाला पढ़ायूं जूं ॻाल्हियूं बि कंदा आहियूं पर फ़िलहाल साईं मां त हाली बाग ॾिसी हैरान थी वियो दोस्त चवंदा फल फ्रूट न आहे छा अॼु फल फ्रूट वरी हेॾो आयो आहे जो असां गाॾी भॼाए थकी पिया आहियूं। हे ॾिसो कंटेनर पटिजनि था हे ॾिसो माल ईअं न आहे मज़दा निकिरंदी ट्रक निकिरंदो कंटेनर निकिरंदा साईं कंटेनर माल जा निकिरंदा हेॾो बि हे ॾिसो पूरो साईं बादाम पिस्ता अखरोट जा बाग छा कयां साईं ड्राइविंग ते बि फोकस करिणो थो पए ऐं तव्हांजे लाइ माल बि ॾेखारियूं था नज़ारा साईं पोयां पहाड़ बि आहिनि गाॾी ॾिसो गाॾी घटि न उन उते ई लाख थी पई आहे ऐं हेॾे माल ॾिसो हल त सही ओॾे परे ताईं साईं स्प्रे हलनि था ज़मीन ॾिसो कीअं केॾी सिधी आहे हे ॾिसो नक सिधी वण पोखियल आहिनि साईं माप ते ॾिसो जाॾे तकियो
ईअं कुटंदा कोन बसि वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो पंहिंजो प्री प्यारनि जो ख़्यालु रखिजो इंशाल्लाह जल्द मिलंदासीं